नासिक कराची में वाक़िआ नासिक कराची की अदालत कोरंगी में 14 वरियें जी निगरी से ज्यादती वारे केस में निगरी के मुड़िस सां वञण की इजाज़त ॾिनी आहे। अदालत निगरी के मुड़िस सां वञण की इजाज़त ॾींदे खेनि तहफ़ुज़ फराम करण जो हुक्म ॾिनो। निगरी अदालत में बयान ॾिनो त के बगपा नाहे कयो मूं पसंद की शादी कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ समाचार कराची मां शुरू कयूं पिया। कराची की अदालत कोरंगी में 14 वरियें जी निगरी से ज्यादती वारे केस में निगरी के मुड़िस सां वञण की इजाज़त ॾिनी आहे। अदालत निगरी के मुड़िस सां वञण की इजाज़त ॾींदे खेनि तहफ़ुज़ फराम करण जो हुक्म ॾिनो। निगरी अदालत में बयान ॾिनो त कंहिं बगवा नाहे कयो मूं पसंद की शादी कई आहे। ख़बर अवां कराची मां शेयर कयूं पिया। कराची की अदालत कोरंगी में 14 वरियें जी निगरी से ज्यादती वारे केस में निगरी के मुड़िस सां वञण की इजाज़त ॾिनी आहे।